नाज़रीन, प्रोग्राम बटाक शो सां गॾु अवां जो मेज़बान हफ़ीज़ कुंवर हाज़िर आहे। पुलिस हिकु अहिड़ो खातो आहे जंहिंजे लाइ हिकु ई रायो आहे त उन में कारियूं ॾिठूं आहिनि, उन में ख़राबु माण्हू आहिनि, उन में उहे माण्हू आहिनि जेके रुश्वतूं वठनि था। छा इहो मुमकिन आहे त पूरे शोबे में सभु जा सभु माण्हू ख़राबु हुजनि? छा इहो मुमकिन आहे त पूरे शोबे में सभु जा सभु माण्हू रुश्वती हुजनि? असां पुलिस जे हवाले सां स्टूडियो में अॼु हिकिड़े सिपाही खे घुरायो आहे। पाण ईमानदार आहे या ज़ालिम आहे या रुश्वती आहे या मज़लूम आहे या ख़राबु आहे, इहो सभु कुझु असांखे मालूम तॾहिं थींदो जॾहिं साणसि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन खां पोइ को फ़ैसिलो करे सघूं था। जनाब सिपाही साहब, सर, असां तव्हांखे स्टूडियो में अचण ते भलीकार चऊं था। महिरबानी सर। केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे पुलिस में सर्विस कंदे? 28 साल थी विया आहिनि सर। 28 साल? जी सर। अच्छा, पोइ त ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अव्हां तक़रीबन हाणे मंज़िल खे वेझो आहियो ऐं रिटायर करण वारा हूंदो। सर मुंहिंजी का मंज़िल न आहे सर, मतिलबु मुंहिंजी का मंज़िल न आहे सर। हीउ जेको तव्हां मंज़िल शायदि मुंहिंजी रिटायरमेंट खे पिया चओ। जी सर दुआ कयो त मां रिटायर न थियां सर। तव्हां 28 साल सर्विस करे चुका आहियो, वरी चओ पिया त तव्हां रिटायर थियणु नथा चाहियो, या सबबु कहिड़ो? सर मुंहिंजो सर्विस बुक गुम कयो वियो आहे। मूंखे चयो थो वञे त तव्हां मूंखे 30,000 रुपया ॾियो त तव्हांखे सर्विस बुक तव्हांजो ॾियूं। उन में सर घणियूं एंट्री थियल न आहिनि सर। घणा दफ़ा मां सस्पेंड बि रहियो आहियां, ट्रांसफ़र थियूं आहिनि, पोस्टिंग मुख़्तलिफ़ जाइनि ते। का बि सर एंट्री न आहे। सर्विस बुक गुज़िरियल 5 सालनि खां गुम आहे सर। न पोइ इन सिलसिले में तव्हां कंहिं अमलदार सां मिलिया आहियो, उनखे तव्हां दांह ॾिनी आहे? साईं अमलदार सां मिलूं था त उहो वरी ओॾां ई था मोकिलीनि जेको 30,000 थो घुरे सर। मां किथां ॾियां सर 30,000 रुपया? मां सॼी ज़िंदगी सर सिर्फ़ु पघार ई वरितो आहे, ईमानदारी पघार खई आहे, हक़ हलाल जी रोज़ी खई आहे सर। मूं 30,000 रुपया न आहिनि सर। दुआ कयो सर मां रिटायर न थियां सर। मां रिटायर थियुसि मूंखे कुझु न मिलंदो सर। अच्छा, हिन वक़्तु तव्हांजी सर्विस किथे होम डिस्ट्रिक्ट में आहे? न सर, मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में ई मुंहिंजी पोस्टिंग जिते हींअर आहे सर। विच में 2 ज़िला ॿिया था अचनि। मां 4थे ज़िले में आहियां सर। ईद बरात ते ॻोठ वञणु थींदो हूंदो? सर हीअ 7ईं ईद आहे सर। मां ॻोठ न वञी सघियो आहियां सर। 7 ईदनि खां तव्हां ॻोठ न वञी न सघिया? सर, मुंहिंजी ड्यूटी लॻाई थी वञे सर ईदगाहनि ते। माण्हू ईद नमाज़ पढ़ंदा पिया आहिनि पंहिंजनि ॿारनि सां। मां सर गन खणी पहिरियों ॾींदो आहियां सर। ईद जॾहिं बचड़ा यादि ईंदा हूंदा? यस सर, यादि अचंदा सर, पर ड्यूटी करणी आहे सर। मुंहिंजो ॿियो कोन आहे धणी खां सवाइ। मां अकेलो आहियां सर। 5 नियाणियूं आहिनि सर घर में। हिकिड़ो पुटु हो सर। हिकिड़ो पुटु यानी तव्हांजो घर छॾे वियो आहे? यस सर। न सर, सर वो पुलिस में हो सर। अच्छा। हाँ सर, वो पुलिस में हो सर। उनखे रंगरूट हो सर। उनखे सर कच्चे में ऑपरेशन ते मोकिलियो वियो सर। वो पंहिंजे बाला ऑफिसर खे बचाईंदे सर गोली जो निशानो थी वियो। मां हुननि में ट्रेनिंग में हुउसि सर। मां पंहिंजे जवान पुट जो मुंहुं बि न ॾिठो सर। छा ट्रेनिंग ते तव्हां? सर सॼी ज़िंदगी मुंहिंजा कंहिं लुड़क न उगिया आहिनि सर। तव्हां ही लुड़क उगो पंहिंजा? महिरबानी सर। थैंक यू सर। महिरबानी सर। तव्हां हुन वक़्तु ट्रेनिंग ते हो? यस सर। सर मूंखे इजाज़त न मिली। मूंखे इतला मिलियो। मां इजाज़त जी एप्लीकेशन ॾिनी सर पंहिंजे बाला अमलदारनि खे त मूंखे इजाज़त ॾियो। चयूं न, जेकॾहिं तव्हांजे पुट जो लाश हिते खणाए अचनि त गेट ते असां तव्हां मोकिले सघूं था। एतिरी इजाज़त ॾेई सघो त तव्हां गेट ते हुनजो चहिरो ॾिसी वठो ॿाहिरि वञी। ट्रेनिंग सेंटर खां ॿाहिरि तव्हांखे ॻोठ वञण जी इजाज़त न ॾींदासीं सर। मुंहिंजे पुट खे 3 ॾींहं अॻु गोली लॻी चुकी हुई। घेरो दाड़ेलनि जे डप खां पुलिस मुंहिंजे पुट जो लाश खणण न वई सर। ऐं तव्हांखे 3 ॾींहंनि ताईं इतला कोन? न सर, मूंखे 4थे ॾींहुं इतला मिलियो सर।
मुंहिंजे पुट खे दफ़नायो वियो सर। न्याणियूं पढ़ियल आहिनि? सही क़ुर पाक पढ़ियल आहिनि ऐं प्राइमरी जा ॿ टे क्लास पढ़ियल आहिनि। उन्हनि जी शादी तव्हां? न सर, उन्हनि जी शादी न थी आहिनि। दिलि में इहो हो त रिटायरमेंट खां पोइ पैसा मिलंदा न्याणियुनि जी शादी कंदुसि, पर सर्विस बुक गुम थी वञण खां पोइ सर मां नथो सम्झां मुंहिंजी न्याणियुनि जा हथ पीला थी सघनि, उहे पंहिंजे घरनि में वञी सघनि सर। तव्हांजे पुट जो औलाद वग़ैरह या? न सर, औलाद को बि न हो, हाणे यंग हो सर, उनजी शादी न थी। संदसि मां संदसि लाश खे मोड़ ॿधी हथनि ते मेहंदी हणी दफ़न कयो सर। सर हुन लाइ 1 लख रुपए इनाम जो ऐलान कयो वियो शहीद जे वारसनि खे ॾियण जो। सर उहो सिर्फ़ु ऐलान ई रहियो, कुझु न मिलियो? न सर, कुझु न मिलियो सर। पुटु वियो हलियो सर, हाणे पैसा मिलंदा त कहिड़े कम जा। अच्छा, तव्हांजी जेका रहाइश आहे उहा सरकारी आहे? तव्हां क्वार्टर वग़ैरह को मिलियल आहे? सर सरकारी क्वार्टर मिलियो हो, मां 20,000 रुपया ॾेई सर उहो वरितो हो। 20,000 छा फ़ी वग़ैरह आहे? न सर, फ़ी न आहे, उहा ख़र्ची हुई बाला मलदारनि जी। अच्छा, उहो ॾियणा था पवनि? जी सर, मूं पंहिंजी माइटाणा कुझु ज़ेवर हुआ घर में सर, मुंहिंजी ज़ाल जा हुआ, कुझु अमड़ जा हुआ, उहो मूं खपाए 20,000 रुपया ॾिना। उन खां पोइ सर उहो क्वार्टर ख़ाली कराए हिकिड़े सहाफ़ी खे ॾिनो वियो सर। हाणे ऐं मूंखे ड्यूटी लॻाई हुई मुंहिंजी, त उते संतरी तौरु मूंसां गॾु ॿियो बि हिकिड़ो हुयो असांजो साथी सिपाही। असां सहाफ़ी असांजे क्वार्टर में रहंदो आहियूं, मां हुनजो ड्यूटी कंदो सर। इहो त इलीगल कमु आहे, उन क्वार्टर्स ते या उन घरनि ते तव्हांजो हक़ आहे न? सर इहो मूंखे अञा 2 साल सर्विस करणी आहे सर, मां इहो इलीगल न चवंदुसि सर, सॉरी सर। अच्छा, तव्हांजी रैंक जा यकीनन कुझु दोस्त त मुंशी या मुहर्र वग़ैरह थी विया हूंदा? जी सर, सर कुझु रिटायर थी विया आहिनि, कुझु मुहर्र थिया, कुझु कॉन्स्टेबल थी विया सर, हेड कॉन्स्टेबल पका। ऐं सर मुंहिंजी सिफ़ारिश न आहे सर। अच्छा, उन मुंशी जी मुक़ररी लाइ को सिफ़ारिश वग़ैरह? जी सर, सिफ़ारिश ऐं प्लस 20,000 रुपया सर, ऐं मूं वटि कुझु न आहे सर। नाज़रीन, सिपाही साहब जे दर्दनि जो दास्तान जारी आहे, पर पाण कुझु दर्द शेयर कंदासीं हिकु ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। अच्छा, तव्हां सर्विस बुक जे हवाले सां सवेरे ॻाल्हि पे जॻह कई त जी सर, उन में छा तव्हांजी इंक्रीमेंट वग़ैरह बि मारी वई? सर इंक्रीमेंट मुंहिंजी ॿिए सबब जे करे मारी वई सर। सर ड्यूटी हुई मुंहिंजी हिकिड़ी पोस्ट ते, मां सर निमाज़ पढ़ंदो आहियां 5 वक़्तु। मां निमाज़ ते वियुसि सर, पोयां बाला ऑफिसर साहब बहादुर साहब विज़िट कयो, मुंहिंजी पुछा कई, ॿिए साथी सिपाही ॿुधायो त निमाज़ पढ़णु वियो आहे। मां सर मोटी आयुसि त मुंहिंजी ठीकु ठाकु हुन बेइज़ती कई। बेइज़ती जो ख़ैरु आहे सर, उहा थींदी रहंदी आहे असांजी, असां ग़रीब सिपाही आहियूं, ऐं उन सां ई मूंखे जेका वॾी सज़ा ॾिनी उहा आहे त मुंहिंजी इंक्रीमेंट मारे छॾी सर। अच्छा, तव्हांजी जेका बेंच आहे, तव्हांजा बेंच मेट्स कुझु ज़िले ऑफिसर थिया आहिनि या? सर DSP जे अहदे ताईं पहुता सर। अच्छा जी सर। उन मां तव्हां कंहिंखां मुतासिर आहियो पंहिंजनि ऑफिसर्स मां? सर मूंखे 2 साल नौकिरी करणी आहे सर, तव्हां मूंखे अहिड़ा सवाल न कयो जेको मुंहिंजे लाइ को मसइलो न, पर कुझु ईमानदार ऑफिसर्स बि आहिनि, इहो तासुर आहे। कुझु जेके असां वटि ऑफिसर्स आहिनि उहे ऑनेस्ट आहिनि। सर ऑनेस्ट आहिनि ऑफिसर, उहे आम माण्हुनि खां पैसा न वठंदा हूंदा सर, पर उहे असांजे यूनिफॉर्म जा वर्दियुनि जा पैसा ऐं साथी जेके असांजा मरी विया या शहीद थिया या रिटायर करे विया, उन्हनि जे बेनिल फंड जा पैसा वग़ैरह सर उहे साफ़ करे वेंदा आहिनि। आम माण्हुनि खां पैसा न वठंदा आहिनि, इन करे आम माण्हुनि जी नज़रनि में उहे ईमानदार आहिनि सर। बेनिल फंड त उन बेवाउनि जो हक़ु हूंदो आहे? जी सर, उहो ऑफिसर चवंदा असांजो हक़ु आहे सर। पर सर तव्हां अहिड़ा सवाल न कयो सर, मूंखे 2 साल सर्विस करणी आहे। तव्हां त हिकु ईमानदार सिपाही आहियो, अल्लाह जा करम आहिनि सर।
तव्हां महसूसु कयो आहे त आम माण्हुनि जो या पब्लिक जो जेको रवैयो पुलिस तरफ़ हूंदो आहे उहो नफ़रत वारो हूंदो आहे? ये सर मूंखे ख़बर आहे सर, पुलिस वारा जे लाइ घटि वधि ॻाल्हायो वेंदो आहे सर। ख़ुदि मूं कई अहिड़ा जुमिला ॿुधा आहिनि, ईअं ई पंहिंजे मूं गुज़री वेंदा आहियूं त गारगंद जहिड़ा लफ़्ज़ बि ॿुधंदा आहियूं सर। पर सर छा थो करे सघिजे, बर्दाश्त करे वेंदा आहियूं। सिर्फ़ु एतिरो आऊं चवंदुसि असांजा जेके ॾिसनि पिया हीअ इंटरव्यू, त पुलिस या हिन वर्दी जे अंदरि हिकिड़ो इंसानु ज़रूरु हूंदो आहे। उहो कंहिंजो पुटु आहे, कंहिंजो पीउ आहे, कंहिंजो भाउ आहे, हिकिड़ो इंसानु आहे। ऐं हर इंसानु ज़ालिम हुजे इहो ज़रूरी न आहे। पर सर ही तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पुलिस खां माण्हू नफ़रत कनि था सर। उनजो सबबु आहे माण्हू जो बि ॾोह न आहे। माण्हू सम्झनि था त असां संदनि ख़िलाफ़ु आहियूं, उन्हनि खे मार था कढूं, उन्हनि खे बेगुनाह असां पूरियूं था जेलनि में। सर कुझु माण्हू कनि था, हिन में शक न आहे सर, पर असां इंसान दोस्त माण्हू बि आहियूं साईं। सर मूंखे यादि थो पवे 83 जी तहरीक पहली साईं, MRD जी। MRD जी तहरीक? यस सर। पुलिस सर असांजी ड्यूटियूं लॻियूं हुयूं, बाला ऑफिसरनि जो हुकुम हो त मुज़ाहिरीन खे कुचलियो वञे, को बि जुलूस न निकिरी सघे। असांखे सर गोली हलाइण जो ऑर्डर हो सर, असां मां कंहिं बि गोली न हलाई हुई। असां पंहिंजी नौकरियूं क़ुर्बान करे छॾियूं पंहिंजनि माण्हुनि जे लाइ करे। मूंखे अफ़सोस आहे असांजे माण्हुनि खे असांजी इहा ॻाल्हि विसरी थी वञे। जेका हिस्ट्री आहे, हिस्ट्री न विसरणु घुरिजे सर। जेके माण्हू हिस्ट्री विसारीनि था, हिस्ट्री उन्हनि खे विसारे छॾींदी आहे सर। अच्छा, तव्हां इन ॻाल्हि खे क़बूल करियो था त पुलिस लाकअपनि में या थाणनि ते माण्हुनि सां तशदुद आमेज़ रवैयो इख़्तियार करे, तशदुद करे थी, लाश निकिरनि था लाकअप मां? सर इहे सभु हक़ीक़तूं आहिनि, पर सर हिन सोसाइटी में सिर्फ़ु पुलिस ज़ालिम न आहे। पर तव्हांजो उन वक़्तु रदमल कहिड़ो हूंदो आहे जॾहिं अहिड़ी क़िस्म जी का न्यूज़ तव्हांजे अखियुनि अॻियां गुज़रे थी या अहिड़ो वाक़ियो को तव्हांजे अखियुनि अॻियां थियो को अहिड़ो वाक़ियो? सर असां अंदरि ई अंदरि में रहंदा आहियूं, असांजे अंदरि में करबला मची वेंदी आहे सर। पर असांखे अफ़सोस तॾहिं थींदो आहे जॾहिं माण्हू असां ते पथर उछलाईंदा आहिनि, उन्हनि माण्हुनि ते जेके उन्हनि वांगुरु ई मज़लूम आहिनि, जेके उन्हनि सां गॾु रहनि था, जेके उन्हनि सां गॾु बाकारीनि था, जंहिंजे अंदरि में हिकु इंसानु वेठल आहे। पर जॾहिं को अहिड़ो वाक़ियो थी वेंदो आहे तॾहिं बिना कंहिं फ़र्क़ जे माण्हू असांखे गारगंद कंदा आहिनि, ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि, पथरबाज़ी कंदा आहिनि, कूड़ा बहतान हणंदा आहिनि। सर मां घणा दफ़ा सस्पेंड बि रहियो आहियां सर, पंहिंजे न कयल ॾोहनि जी सज़ा में सर। ऐं जेके हिकु दफ़े सर छा थियो, हिकिड़े घर ते छापो हुयो असांजे बाला अमलदार, असांखे हुकुम थियो, असां वैन में चढ़ियासीं, मोबाइल में छापो लॻो, असांखे सर ख़बर न हुई असां केॾांहुं था वञूं। ऐं असां कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार कयो, कुझु ज़ाइफ़ाऊं हुयूं, हिकु ॿ मर्द हुआ, घर हो सर उहो, नंढड़ा ॿ ॿार हुआ। असांजे बाला अमलदार उन्हनि सभिनी खे अरेस्ट करायो सर। मूं पाण हथकड़ी आई हिकिड़े ॿार खे सर, जंहिंजी उमिरि 8 साल हुई सर, मूंखे हुकुम मिलियो सर। अच्छा जी सर। उन खां पोइ सर इहो थियो जो असांजो SHO साहिबु जंहिं रेड करायो सर, इहो सॼो अमलो सस्पेंड थियो। असांजो SHO साहिबु जेको आहे सर, उहो न सिर्फ़ु बहाल थी वियो, हुनखे प्रोमोशन मिली। ऐं मूंखे जेका प्रोमोशन मिलियल हुई, काफ़ी अर्सो सस्पेंड रहण खां पोइ मूंखां उहे टेफी थूम फुरियूं वयूं सर, जेके मूंखे सर 23 साल सर्विस करण खां पोइ मिलियूं हुयूं सर। मूं सर ट्रेनिंग सेंटर मां A1 ऐं B1 क्वालिफाई कयो सर। ट्रेनिंग जेका तव्हांजी? यस सर, मूं उहो कयो। ऐं उते जेको हालतूं हुयूं उन खां पोइ सर मूं लॉयर क्वालिफाई कयो। अच्छा, पोइ त तव्हां पक्का कांस्टेबल? न सर, उन खां पोइ वरी सीनियरिटी लिस्ट जो मसइलो हो। सीनियरिटी लिस्ट जॾहिं मुंहिंजी ज़िंदगी तव्हांजो हूंदो न नालो हूंदो सर, उहो 4 सालनि खां पोइ आयो सर सीनियरिटी लिस्ट ते मुंहिंजो नालो। उहे टेफीथूं मिलियूं ऐं मुंहिंजूं बेगुनाहियूं हुयूं। तव्हांखे ट्रेनिंग को बि कमु न ॾिनो, बेनिफिट या फ़ाइदो न ॾिनो? न सर, को फ़ाइदो न। जवान पुट जो लाश ॾिनो सर, जंहिंजो मुंहुं न ॾिसी सघियो सर। अच्छा, इन जे करे तव्हांखे हींअर जेके फिथूं लॻल न आहिनि? न सर। अच्छा, तव्हां सवेर राइश जे हवाले सां जेका ॻाल्हि पई कई, तव्हां ॿिए कंहिं क्वार्टर जी पोज़ीशन वठी बि सघिया? सर मूं वटि 20,000 रुपया नवाज़ कयुमि सर। मूं वटि कुझु न आहे सर। मूं सॼी ज़िंदगी सवाइ हक़ हलाल जी पघार जे मूं हिकु टेढ़ी पाइप न आहे वरिती। मूं सर ॾिनी ज़रूरु आहे। मूं पंहिंजे जाइज़ हक़ हलाल जी पघार मां ट्रेनिंग दौरान 1,000 रुपया पर मंथ पंहिंजे बाला अमलदारनि खे ॾींदो हुउसि सर। मूंखां वरितो वेंदो हो।
अच्छा सेंटर्स ते ईअं थिए थो। यस सर। तव्हांखे यूनिफॉर्म केतिरे अरसे खां पोइ मिलंदी आहे? सर मूंखे ही यूनिफॉर्म मिले 6 साल थी विया आहिनि सर। 6 साल? जी सर। ऐं हूअं सर कानूनी हूअं? तौर ते असांखे 6 महीननि खां पोइ मिलणी आहे। अच्छा। जी सर। भला तव्हांखे जॾहिं मुक़ाबले लाइ मोकिलियो थो वञे त उन वक़्तु तव्हांखे ज़ाहिर आहे असलो वग़ैरह ॾींदा हूंदा? न सर। घणी? सर हिकिड़ी राइफल हूंदी आहे ऐं हर सिपाही खे, हर सोल्जर खे 20 गोलियूं सिर्फ़ु ॾिनियूं वेंदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में ही सॼी दुनिया जो हिकिड़ो अजीब मिसाल आहे जो कंहिं सोल्जर खे मौत जे मुंहं में सिर्फ़ु 20 गोलियूं ॾेई मोकिलियो वञे त वञी पुटु फतेह करे आ। सर असां मारिजी ईंदा आहियूं ऐं दाड़ेल घेरो टोड़े फ़िरार थी चुका हूंदा आहिनि। इहो तव्हां रोज़ु पढ़ो था सर। पुलिस खे ॾोह ॾिनो वेंदो आहे, चयो वेंदो आहे कारियूं ॾिठियूं आहिनि। इहो न सोचींदा पुलिस वारनि वटि छा हो, कहिड़ा हथियार हुआ ऐं दाड़ेलनि वटि छा हो। इहो कॾहिं न आहे ॾिठो वियो सर। न पर पुलिस ऐं दाड़ेल जो गठजोड़ उन जूं बि ॻाल्हियूं या उन जा सबूत बि अख़बारुनि में त आया? सर उहो बि हूंदो आहे, उहो बि थींदो आहे, पर आम सिपाही सर उनजो को बि ॾोह कोन्हे। असांजो को ॾोह न आहे सर। बाला अमलदार केरु आहिनि, छा आहिनि, मां सर उन्हनि लाइ कुझु नथो चई सघां। मूंखे 2 साल नौकिरी करणी आहे सर। हिन सिपाही जूं ॻाल्हियूं जारी आहिनि, पर पाण वरी मिलूं था हिकु मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सिपाही सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। अच्छा सर, तव्हां जेको ट्रेनिंग ते रहिया, जी सर। तव्हांखे को वाक़ियो यादि आहे? सर हिकिड़ो त वाक़ियो तव्हांखे मूं ॿुधायो पंहिंजे पुटु वारो सर। ऐं उनखां अलावा बसि नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि जिन खे यादगार वाक़ियो नथो चई सघिजे सर। बसि इहो आहे त 6 महीननि जी ट्रेनिंग हुई जंहिंमें मूंखे 12 महीना लॻी विया सर। ऐं यादगार वाक़ियो त तव्हां पुछो सर, ॿुधायांव हिकिड़ो थोरो। सर मुंहिंजी बॉडी तव्हां ॾिसो पिया सर, शुरू खां अहिड़ी ई रही आहे। मूंखे हिकु दफ़ा बैंक में सर गार्ड करे ॿिहारियो वियो सर, दाड़ो लॻी वियो ऐं हिकिड़ो माण्हू हणी वियो सर। ऐं पोइ कुझु देरि खां पोइ उहो माण्हू पैसनि जे थेले समेत सर वापसि आयो। चई मूंखे रुॻो हिन चाचा तां मज़ाक करिणो हो, न तव्हां शरीफ़ माण्हू आहियां। ॿियो सर मूंखे ॾाढो दिलचस्पु लॻो, पर मूंखे सर इन जे करे बि सस्पेंड कयो वियो। घणा दफ़ा सस्पेंड थिया आहियो? सर 6 दफ़ा सर। तव्हांजूं मुछूं त रोबदार आहिनि सर। मुछ रोबदार आहे सर। कंहिं दौर में मुछ अलाउंस बि मिलंदो सर, घोड़ो अलाउंस बि मिलंदो। हींअर सर गॾा अलाउंस बि नथो मिले, मुछ अलाउंस नथो मिले, पर मुछ मर्द जो शान आहे साईं। अच्छा तव्हां जेकॾहिं सिपाही न थियो आहे त छा थियो आहे? सर ज़िंदगी जी वेड़ विढ़ंदो रहां, सिपाही तौर विढ़ां, यूनिफॉर्म में विढ़ां या बिना यूनिफॉर्म जे, पर ज़िंदगी जी हिकिड़ी जदोजहद आहे, हिकिड़ी वेड़ आहे, हिकिड़ी मुसलसल ड्यूटी आहे सर, जेका आउं कंहिं न कंहिं रूप में कंहिं न कंहिं रीत कंदो रहां सर। अच्छा सिंध में त अॻे त ईअं थींदो हो जो माण्हू जॾहिं पुलिस में वेंदा हुआ त अक्सर माइट उन्हनि खे रोकींदा हुआ। तव्हांजे वालिदेन रेज़िस्ट कयो या तव्हांखे रोकियऊं? सर बदकिस्मती सां मुंहिंजा माइट, मां नंढो होसि त गुज़ारे विया सर। मां यतीम ॿार हुउसि सर। ईअं दर दर जूं ठोकरूं खाई साईं वॾो थियुसि। पढ़ाई कीअं थी? बसि साईं पढ़ाई जीअं यतीम ॿारनि जी थींदी आहे ईअं ई थी, पर वरी शुक्र अलाह जो आहे, अलाह जो अहसानमंद आहियां जो वरी हिकिड़े बाइज़त शोबे में आहियां। दुनिया भले हुनखे कुझु बि चवे सर, पर आउं पंहिंजे इदारे खे बाइज़त इदारो, बाइज़त शोबो सम्झां थो। उन में मां आहियां, हक़ हलाल जी मज़दूरी कयां थो, पोरियो कयां थो, ड्यूटियूं ॾियां थो, ॿचनि ॿारनि खां, घर खां, सभिनी खां परे आहियां, पर वरी बि सर मुतमिन आहियां मां सर। तव्हांजे इनकम जो ॿियो को बि ज़रियो न आहे? जी न साईं, को बि ज़रियो न आहे। ख़र्च वधीक आहिनि? जी सर। तव्हांजूं दोस्तियूं बि हूंदियूं? सर माण्हू असां खां दोस्ती रखण खां लवाईंदा आहिनि। चयो आहे त ओजरी न गोश्त, पुलिस वारो न दोस्त। माण्हू असां सां दोस्ती न रखंदा आहिनि। ईअं दुआ सलाम हूंदी आहे सर। मुंहिंजे कंहिं पुलिस ऑफिसर सां, पुलिसमैन सां, कंहिं बि यूनिफॉर्म वारे माण्हू मूंखे कॾहिं पंहिंजो दोस्त न आहे सम्झियो। ख़ुदि आवाम मूंखे पंहिंजो दोस्त नथी सम्झे सर। अच्छा सवेरे बि इहा पुलिस ॾांहुं रवैयनि जी ॻाल्हि निकिती। जी सर। ऐं इहो बि थींदो आहे, इहे तस्वर आहिनि पुलिस में ख़ुदि कमाई जी सीज़न जा, मिसलन ईद बरात हूंदी आहे, रमज़ान शरीफ़ में एतिराम रमज़ान जे नाले में कमाई थींदी आहे, मेड़नि मलाकड़नि में तव्हां उहो बि थींदो आहे। तव्हां उन बाबति छा था चओ? सर उहो सभु कुझु थिए थो, इन खां इनकार न आहे सर।
पर उन में हिकु सिपाही छो थो नज़र अचे माण्हुनि खे त सिपाही थो फुर करे? छा इहो मुमकिन आहे सर हिकिड़ो सिपाही जेको आहे फुर लुट करे, रिश्वत वठे या ग़लति कमु करे हुनजे बाला अमलदार खे ख़बर न हुजे? नामुमकिन आहे सर। बाला अमलदार खे जेका पोस्टिंग कई वेंदी आहे सर, थाणा नीलाम थींदा आहिनि सर, ऑफिसर कंदा आहिनि, ऑफिसर असां ते कमु रखंदा आहिनि, असां इहो बाला ऑफिसर जो हुकुम सम्झी कंदा आहियूं, असां पंहिंजे तौर ते कुझु नथा करियूं सर। तव्हांजा जेके सिपाही दोस्त शहीद थी वेंदा आहिनि जी सर, या शहीद थी विया आहिनि, उन जी सर। पेंशन वग़ैरह सर उन्हनि जी बेवा खे 700 रुपया सिर्फ़ु मिलंदा आहिनि, ज़िंदगी जो मुल सर 700 रुपया हर माह, सिर्फ़ु 700 रुपया सर। तव्हांजो मेलनि मलाखड़नि ते ड्यूटियूं लॻंदियूं रहंदियूं आहिनि? जी सर। उते त मूं ख़ुदि जेको सो ॾिठो आहे, जेके मोटर साइकिल वारा अचनि था, गाॾियुनि वारा अचनि था, और या सर्कसनि वारा अचनि था, या उगाड़ी बि थिए थी। जी सर। सर उहा थिए थी, उहो बाला अमलदार चवंदा आहिनि सर असांखे। पर तव्हां सर इहो अहिड़ा सवाल न कयो सर, मूंखे 2 साल सर्विस करणी आहे अञा सर। अच्छा, तव्हांजा ॿिया के शुगल आहिनि, तव्हांजी दिलचस्पियूं ॿियूं के? न सर, बसि अवल त ड्यूटी ते ई हूंदो आहियां सर। 24-24 कलाक ड्यूटी हूंदी आहे, 50-50 कलाक ड्यूटी हूंदी आहे सर। कुझु वक़्तु निंड कंदो आहियां ऐं पोइ तस्बीह खणी मुसले ते वेही रहंदो आहियां सर। राग रंग कोन ॿुधो? न सर, मूंखे दिलचस्पी न आहे साईं राग रंग सां। घुमण फिरण जो वक़्तु न आहे तव्हां? न सर, मां सर हिकु महदूद पघार ते पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजूं सरगर्मियूं, पंहिंजे समाजी तालुकात बहक सरकार विकिरो करे छॾिया आहिनि साईं। मुंहिंजी का पंहिंजी ज़िंदगी न आहे सर। हीअ आहे हिकु अहिड़े सिपाही जो दास्तान जंहिंजी ज़िंदगी बि सर्विस बुक जीअं गुम थी वई आहे। तव्हां हिन सिपाही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ख़ुदि फ़ैसिलो कयो त हीउ ख़राबु माण्हू आहे या सुठो माण्हू आहे। ख़ुदि फ़ैसिलो करियो त हिन शोबे में सुठा माण्हू आहिनि या सभु ख़राबु माण्हू आहिनि। पंहिंजे मेज़बान हफ़ीज़ कुंभर खे अॻे प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। असांजी ही ईमेल नोट करे पंहिंजनि रायनि खां ज़रूरु आगाह कंदा। अल्लाह वाहे।